जमहूरियत की दावा है ना, पर ही निहार मुझे मुस्तफा करीम जी सेखारियल जमहूरियत, डेमोक्रेसी ऑफ रसूल आजम इमामुल अंबिया हबीब किबरिया जी डेमोक्रेसी मुझे मुस्तफा करीम जी सेखारियल जमहूरियत, निहार की केड़ी बेहतरीन जमहूरियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। के आजम फरमाए तो मुझे पुत्र अब्दुल्ला के वठी है जो मुझे सफाई पेश करे। सुभान अल्लाह। हज़रत सुभान अल्लाह। उमर हाजिर थियो, साईं फरमास तो तू जवाब दे कि गाल या है तो कपड़ो जेको तक़सीम थियो सभिनी के मिलियो, बाबा साईं उमर भी ओतिरो ही कपड़ो खयो, पर बाबा साईं जिस्म में लहीम आहिनि, इन जे करे उन हिकिड़े कपड़े मंझां संदन कुर्तो न ठहियो, मूं पंहिंजे हिस्से जो कुर्तो बाबा साईं खे ॾिनो आहे, ॿिनि खे मिलाए पोइ संदन कुर्तो ठहियो आहे, तंहिंजे करे संदन कुर्तो वॾो अहिड़ा बि दामन चरी चीज़ हाणे भली तकरीर कराइण तोखे मोकिल। अरे हेड़ी जमहूरियत के दुनिया में ॾेखारियो, हेड़ी का जमहूरियत दुनिया में हुजे जेका मुंहिंजे दिल पर नबी जे गुलामन जमहूरियत हुकूमत हलाए ॾेखारी। हिकिड़ी औरत आहे, हबशुल औरत आहे, उमिर रसीदा औरत आहे, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उनखे मदीना मुनव्वरा जी मंडी ते मुक़रर कयो आहे, मंडी जिते सब्जियूं ईंदियूं आहिनि। उन औरत जे हथ में सोटो आहे, कुरारी औरत आहे, ॿुढड़ी ज़ईफ़ औरत आहे, जमहूरी निज़ाम आहे, ॿुढड़ी औरत जे हथ में सोटो आहे, उहो खयूं ऐं मदीने जी मंडी में घुमंदी थी वठे, ख़बरदार तो मता अखि मथे वठे। हिकिड़ो दिरहम अधु दिरहम चाराना टको मथे वरितो त माई जो डंडो ठप मुंहं ते थी वेंदुसि। अड़े हेड़ी जमहूरियत मूंखे ॿुधा, हिते टंडे जे वापारियुनि मुल्क जा पेड़ा ॿोड़े छॾिया, ग़रीब वीचारो खंड जे पोयां डोड़ंदो थो वठे, खंड कोन थी मिले, पर मुझे दिल पर नबी जे गुलामन जी जमहूरियत निहार वअल्लमक मा लम तकुन तालम, मुझा महबूब तोखे उहो इल्म सेखारियो, मुस्तफा इल्म वरी पंहिंजे गुलामन खे सेखारियो। कहिड़ो इल्म सेखारी? जे फील्ड में ॾिसंदे, जे बि निज़ाम में ॾिसंदे त मुंहिंजे दिल पर नबी खे उन फील्ड जो इमाम ॾिसंदे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु वरदा मदीना मुनव्वरा खां ॿाहिरि निकिता, हिकिड़ा घरड़ा ॾिठो, हिकिड़े माण्हू खे वञी पुछा कयो, अबा केर रही, किथे वेठो आहीं? चईं वेठो आहियां मक्का मुकरमा जे पासे में हिकु ॻोठ आहे, उते वेठो आहियां। भला कंहिंजी हुकूमत में रहंदो आहीं? चई उमर फारूक जी। भला उमर ॾे ख़बर तव्हां सुठो आहे? चई न साईं, किथे उमर सुठो आहे, माण्हू यादि आहे न, किथे उमर सुठो आहे, साईं संभाले ई कोन थो लहे। भला कॾहिं दाह ॾिनी अथव का दरख़्वास्त कई अथव? न साईं दरख़्वास्त असां कोन ॾिनी आहे। जे पोइ दरख़्वास्त न ॾिनी अथव, दाह न ॾिनी अथव, त पोइ कीअं तव्हांजी संभाल? जे पोइ एॾो धन धारियो छो त जंहिंजी संभाल नथो लहे? अल्लाह। हज़रत फारूक आज़म जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया, पाण विया घर जे ज़रूरत जो सामान खयूं, कणक चांवर खाधे जो सामान अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन पंहिंजे कुल्हे ते रखियो आहे, खणी आयो। उन माण्हू खे चई ॾिनऊं, जे अफ़सुरदा वेठो उनखे मानी खारायूं, ख़र्ची ॾिनऊं, खिलियो, ख़ुशि थियो। उहो माण्हू चवण लॻो, यार लाइक तू ही, हुकूमत जो हक़दार तू ही, उमर खे अचायो बादशाह कयो, बादशाही जो हक़दार तू आहीं। इहा ख़बर न हुई त उहो हुकुमरान हज़रत उमर फारूक आज़म ख़ुदि मुंहिंजे साम्हूं बीठो। सुभान अल्लाह, वाह वाह मुंहिंजा महबूब, तुंहिंजे ग़ुलामनि जी जमहूरियत। साईं फरमाइनि था, मां वेठो मक्के मदीना मुनव्वरा में हुजां, पर दरिया दजले जे किनारे ते, दरिया दजले जे मथां जेकॾहिं पुल हुजे, उन पुल में सोराख़ थी पवे, का बकरी लंघे, उन बकरी जो खुर उन दरिया दजले जे पुल में बकरी जो खुर सोराख़ में फांसी पवे त क़यामत जे ॾिहाड़े इन जो पुछाणो बि उमर खां थींदो। बकरी जो खुर फांसी पवे, मूंखां पुछाणो थींदो। हाणे जे गटर खुलिया पिया आहिनि, नौजवान बचड़ा गुलाब जे गुलनि जहिड़ा बचड़ा ॿुढा था वञनि, को दादू बरियाद आहे? जमहूरियत जी दावा आहे।
मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जी जमहूरियत मोहर इकानमी जेका मदीने वाले साईं सेखारी पंहिंजे सहाबा किराम